अचो आवाज़ सामू पेश है बाबा गुरदास राम बालक मंडली जलगांव द्वारा ही नंढो ड्रामो जंहिंजो नालो है कर्मन जो फल। छा है कर्मन जो फल। असां मुंहिंजी जेकी ऑफिस है उन्हीं में असां हर साल वर वधू सम्मेलन रखदा हूँ, परिचय सम्मेलन सामूहिक हुआ। हाँ अड़ो ही कुछ माहौल है इन शहर जा घट में घट 15 न्याणियों 15 असांजा छोकरा इतने आयल आहिनि परिचय सम्मेलन के हिसाब से। पर परिचय सम्मेलन जी शुरू थे तो एतरे में जी परिचय सम्मेलन शुरू थियण वारो आहे एतरे में अचानक बाहर झगड़ा था थी वञनि, दंगा था थी वञनि, गोलियूं बारी थी हलनि। उतां खां पहिरियों सीन तव्हांजे साम्हूं स्टार्ट। वाह वाह। हाँ इन में छा थियो आहे जेके 15-20 हेॾां 15 न्याणियूं आयूं, हेॾां 15 छोकरा आया। जीअं कर्फ्यू लॻो, जीअं दंगा चालू थिया, गोलीबारी आवाज़ ॿुधी करे उन्हीं मां 16 जोड़ा भॼी आहिनि। घणा भाव खां भाई जिंदगी हूंदी त वरी शादी कंदासीं, हाली त भॼ उन हिसाब सां भॼी विया आहिनि। हाणे अची 4 जोड़ा पाण में बचा आहिनि। वो 4 जोड़ा बाबा गुरदास राम बालक मंडली तव्हांजे साम्हूं हींअर ड्रामो पेश कंदा। ज़ोरदार ताड़ी वॼाए उनजो स्वागत कंदा। वाह ये ॾिसो बोल समाधि वारे साहिब की। ॾिठो वञे त मां मुंहिंजी जात ब्राह्मणी आहे, मां ब्राह्मण जात जो आहियां। ऐं असां हर साल जीअं हिते रखंदा आहियूं इहे प्रोग्राम शादियुनि जा, त ब्राह्मणनि सां रही रही असांखे बि काफ़ी जानकारी अची वई आहे। हींअर 1 कलाक जे अंदरि ॾिठो वञे त मुहूर्त शादी जा आहिनि, न त पोइ 13 सालनि जे गण तारो ॿुॾे थो। घणनि सालनि जे लाइ 13 सालनि जे। जे अगरि हिते बि हिननि जी शादी न थी, पोइ चाहींदा बि जे अगरि मुंहिंजी शादी थियनि तॾहिं बि शादी थियण वारियूं ई कान्हनि। अचो ॾिसो केॾी कृपा आहे तव्हां ते समाधि वारे जी। लकीली बच्चा भी 4 जेंट्स 4 लेडीज आहिनि। ऐं बाबा गरीबदास साहिब जन जो हेॾो वॾो मेलो उत्सव आहे। इन खां वॾो शुभ मुहूर्त कहिड़ो थींदो भला? इन खां वधीक कहिड़ो हवन कहिड़ा यज्ञ थींदा ऐं मुहूर्त थींदा। समाधि वारी शाम में अगरि जंहिंजी शादी थिए तंहिंखे कोई कमु ॾिसण जो कमु बाक़ी रहंदो न रहंदो न। अचो मां त चवां थो अॼु जेकी शादियूं थींदियूं वो मुंहिंजे हिसाब सां थींदियूं, छो तो समय बीतबो थो वञे ऐं ॿाहिरि कर्फ्यू लॻो पियो आहे। हितां ॿाहिरि वेंदो त मतिलबु गोलियुनि में कंहिंखे न कंहिंखे कुझु थी वञे, इन खां त उहा गोली खाइण लॻा त पाण में एडजस्टमेंट करे हलो। शादी पाण इन्हनि चइनि जी थींदी, पर कंहिंजी कंहिंसां थींदी उहो पोइ तइ थींदो, जेसि ताईं तव्हां चारई नज़र में कढी वठो। तुझे देखा तो ये जाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। तुझे देखा तो
मां चवां भई नज़र मां कढो वरी हीअं नज़र मां पियो कढे अरे नज़र मां कढो माना जेसिताईं अखि मां कढी वठो ॾिसी वठो भई कंहिंजे कर्मनि में कहिड़ी अचण वारी आहे तव्हां वरी केरु हीअं पियो कढे केरु हीअं हीअं भई अचो हाणे मां चवंदुमि पहिरियों त छो त समय जी ॾाढी पाबंदी आहे माण्हू पहिरियों परिचय ॾींदा आहिनि पोइ ॻाल्हियूं अॻिते वधंदियूं आहिनि पर हिते जहिड़ा तहिड़ा 4 जोड़ा फाथा त आहिनि ई आहिनि असां इन करे चवंदासीं जेको मेन कमु आहे उहो निपटंदो वञे माना पहिरियों फेरा पाइनि महाराज स्वामी असांखे असांजी पसंदि जो खपे ॾिसो पसंदि त हाणे जेको नालो ई जॾहिं आहे कर्मनि जो फल जंहिंजे नसीबनि में जेको हूंदो साईं खे वेनिती कयो सुठो ई मिलंदो हाणे हींअर सुभाणे जमे न जमे पोइ तव्हां जिम्मेदारी वठो छा उहे चिठियूं हाणे चिठियूं निकिरंदियूं या हिकु कमु कयो पहिरियों त तव्हां चिठी घणे पहिरियों फेरा पाए वठो बाक़ी सभु ॻाल्हियूं पोइ पहिरों फेरा कीअं थींदा हा पहिरों फेरा कीअं थींदा आहिनि पहिरों फेरा थींदा आहिनि ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मूंखे बि ओजड़ो तमन वणियो इहो मूंखे वणियो ॾाढो वणियो सभिनि ॾिसो हितां ॿाहिरि वेंदो हे सूंहं बुअण मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हे त कुदरत ॾिसो भॻवान जी तव्हां बचा बि 4 हो 3 बचिना त कंहिंजी बि शादी बि न थिए आहे ऐं तव्हां 7 मां केरु न केरु त ॿाहिरि ॻोल्हनि में कुझु न कुझु थी सघे पियो कर मूंखे कोई बि ॾियो हवन कुंड घुरायो तूं कंहिंखे नथो वणे न हाणे ॾिसो अगरि तारो ॿुॾो पोइ मुंहिंजे मथां मयार कयो बसि तव्हांजे चवण जे मथां मंजूर आहे हाणे लकी ड्रॉ कढंदो मंजूर आहे हाणे सभिनि खां मेन कमु पहिरियों निपटाईंदा आहियूं पहिरियों फेरा ठीकु आहे चवंदो चिठियूं बसि तव्हां कुझु मूंखे ख़बर आहे फेरा चवंदव त चिठियूं ते ईंदव अचो हाणे हे चिठियूं निकिरंदियूं चिठियूं